हेलो अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, इस्लाम टीवी को सब्सक्राइब करो, बेल आइकन को साथ में दबाओ। हे न दुनिया जी जिंदाबाद मुर्दाबाद आरजी है किराए जे माण्हुनि खे घुराए नारा था हणाइन। जिहाद मुशरिक को न कंदा। इहा ॻाल्हि रुगो भतन ते पूरा आहिनि, रुगो हलवन ते पूरा आहिनि। यारियूं ॿारियूं तेरियूं जुमाणा चालीहा टीजा धंधो ई अलाह भरेस, बाक़ी भरजण जहिड़ो कोन्हे। असां वटि त रड़ पिरण लॻी पई आहे। पीरान पीर जी यारी न ॾींदो त पीरान पीर ढकियूं मारे छॾींदो। मां तव्हांखे तसली ॾियारियां थो त सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह के तव्हांजे यारीअ जे लुॿारियल खीर जी काई ज़रूरत न आहे, मौली साहब जे पेट खे ज़रूरत आहे। हे जेकॾहिं पंहिंजे नाले ते घुरे त माण्हू गासलेट चुको बि न ॾियनिसि, पोइ हरू भरू पीरान पीर साईं जे नाले खे बदनाम थो करे। अल्लाह अकबर कबीरा। असां अल्लाह जे वलीजन खे मञूं था, असां अल्लाह जे वलीजन खे मञूं था, असां अल्लाह जे वलीजन खे मञूं था। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। असां वलीजन खे मञूं था। केतिरा सॾे वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैर यअमुरूना बिल मारूफ व यनहूना अनिल मुनकर। अल्लाह सी फरमायो तहां मां अहिड़नि माण्हुनि जो हुजण ज़रूरी आहे जेके माण्हुनि खे नेकिन जो हुकुम कनि, बुराइनि खां रोकनि ऐं माण्हुनि खे ख़ैर जे तरफ़ सॾनि, भलाईअ जे तरफ़। या अल्लाह सियो खुश नसीब माण्हू कहिड़ा आहिनि। फरमाई कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरूना बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर। वे खुश नसीब तहां हो जिन मुझे आखिरी नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो आ। जब तुलेंगे अमल सबके मीजान में, जब तुलेंगे अमल सबके मीजान में, तब खुलेगा कि खोटा खरा कौन है। मता रुगो दाढ़े ने पटकन ते भुलजी पो, सिखन जूं दाढ़ियूं बि फर्स्ट क्लास आहिनि, ॾाढियूं ज़बरदस्त दाढ़ियूं अथनि, वारी कोन वठंदा आहिनि। पोइ हुनखे पेशमाम करे बीहारियो। अब ईअं कंदव छा? ॻाल्हायो छो नथा? अब ईअं कंदव छा? अल्लाह अकबर। मां अर्ज़ पे कयुमि त सॾिबो अल्लाह खे। कंहिंखे सॾिबो? ॾाढियां ॻाल्हायो। बिदती पाण खे आशिक़े रसूल था सॾाइनि, चई असां अहले सुन्नत वल जमात जा आहियूं। ये अहले सुन्नत वल जमात जा न आहिनि, अहले बिदत वल खराफात वारा। अहले सुन्नत वल जमात वारा असां हूं, चओ असां हूं। असां सुन्नी हूं, चओ सुन्नी हूं। सुन्नी उनखे चइबो आहे जेको हुजूर साईं जे सुन्नत जे तरीक़े जे मुताबिक़ हले। ये बिदती आहिनि, असां सुन्नी हूं। रब छा थो चए? फमन ज़ुहज़िहा अनिन नारी, फमन ज़ुहज़िहा अनिन नारी, फमन ज़ुहज़िहा अनिन नारी व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। रब तो फरमाए, मां पंहिंजे विजदान जे मुताबिक खुलासो थो बयान कयां, ॼणो रब थो फरमाए त हिन दुनिया जी जिंदाबाद मुर्दाबाद आरजी थव। हकीकी जिंदाबाद उहो आहे जंहिंखे कलमे जो मौत नसीब थिए। हकीकी जिंदाबाद उहो आहे जंहिंखे कब्र में रब जी मेहरबानी नसीब थिए। हकीकी जिंदाबाद उहो आहे जंहिंखे क़यामत के ॾिहाड़े सॼे हथ में आमाल नामो मिले। हकीकत में जिंदाबाद उहो आहे जंहिंखे हशर जे मैदान में पाक मोहम्मद अमीर जी शफाअत नसीब थी वञे। फमन ज़ुहज़िहा अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे वाइज़ ने तकरीरुनि जे करे, असांजे बुजुर्गनि जे वाइज़ ने तकरीरुनि जे करे हज़ारे माण्हू ग़लत अकीदन खे छॾे सिराते मुस्तक़ीम ते अची रहिया आहिनि। मदा सभा फूकवणो मोला भिटाई को कोनी मनी दे, अली को कोनी मनी दे, इमाम को कोनी पिणे को मनी दे ना। असां भिटाई जा नौकर, कलंदर जा नौकर, सच्चर जा नौकर, अली जा नौकर, अली जे औलाद जा नौकर, साहबा जा नौकर, मिठे मोहम्मद जा नौकर।